श्री राम श्री राम श्री राम श्री राम वाहगुरु सतनाम वाहगुरु सतनाम सतनाम सत श्री वाहेगुरु। अखंड पाठ साहब जी महिमा मां तव्हांखे ॿुधाई साहबनि जे अखंड पाठ जी और घर में भी ये वेनती रखी कॾहिं बि अहिड़ियूं बासा न बासो त असां घर में अखंड पाठ रखायूं विहांव ते या कंहिं शुभ कार्य में साहबनि जा चरण घुमायो नई जाइ ठही आहे उहो ॿी ॻाल्हि आहे सो बि उन में मर्यादा रहे न त ॿिए कमरे में शराब पीजे पियो इहा भुल कॾहिं न थिए बेअदबी जो नतीजो भोगणो पवंदो अखंड पाठ जे पूरे अदब में रहणो इन जे लाइ गृहस्थनि जे लाइ सहूलियत लाइ असां 35 साल में ईअं हलायो आहे कोई बि शुभ कार्य आहे साहु वठी वञो कलाक जे अंदरि जोड़ो थियो आनंद साहिबु थियो अरदास थी वचन साहिबु थियो पहिरियों साहिबु दरबार पहुचनि नेम पूरो थियो प्रसाद हलियो उते ई साॻो विहांव जा ॿार जुतियुनि सां घुमंदा पिया डुकंदा पिया राम जेका शइ असांखे न वणे असां न कयूं ॿियनि जे लाइ चवण जी ज़रूरत कान्हे किथे सिखनि जा साहिबु आयल आहे केतिरनि शहरनि में ॾिठो हुयो भई कार्य पूरे ते छो रखियो आहे अचे शाम जो वाधाई थींदी तेसि ताईं ॿार चौंपल सां डुकनि पिया गुरू रखियो आहे गुरुद्वारे सिखनि जा मां गुरू आयल आहिनि अदब असांखे फल ॾींदो हुननि धर्म खे धंधो बणाए छॾियो आहे अखंड पाठ साहिबु कामनाउनि जे लाइ रखियो थो वञे उहो पंहिंजे घरवारी सां सुम्हे पियो अखंड पाठ हले थो गुरु ग्रंथ साहिब खे हाज़िर गुरू बि उहे ई चवनि था और गुरू जाॻंदा 3 ॾींहं सुम्हे पिया और मोकिलाइण महिल मां ठीके ते वञा थो जोए खे चए थो उते रुमाल भेटा चाढ़ियूं ईंदाइन इहे हाल रहनि था त फल बि ओड़ा थिया इन जे लाइ गुरू संत असांखे अदब ई घुरनि था जेका असांजे हथ में आहे बसि असां कयूं श्री राम ॿियो असां गुरुनि ॾेई छा छॾंदासीं बादब बा फैज़ बेअदब बेफैज़ कॾहिं बि भुल न थिए त मथो टेकियोसीं कंहिं ॻाल्हायो उते ई पुठी ॾेई बीह रहियासीं सावधानी हुजे सावधानी हुजे गुरू जो अदब हुजे गुरुनि जो भउ हुजे राम पंहिंजे लाइ अखंड पाठ साहिबु आहे ॾींहुं राति कार्यो मेलो हले थो निर्गुण समापत थिए यज्ञ आया गणेशन जी पूजा आहे इहे सभु देवताऊं आहिनि इहे अकाल पुरख जी महिमा आहे जॾहिं हिननि जो आधार अखंड पाठ ॿुधण लाइ थोरी न रखियो वियो कार्य सुख सां समापत थिए जॾहिं पहिरियों श्लोक ॿुधोसीं वरी भोग महिल ॿुधणु थिए थो त अखंड पाठ छा लाइ निर्गुण समापत थिए हिन जो आसिरो वरितो वियो आहे त पोइ बाक़ी ॿियो देवताउनि जो कहिड़ो आसिरो श्री राम अकाल पुरख मां 5 तत थिया अकाल पुरख मां सभई देवताऊं बि पैदा थिया हिननि जे मथां गणेश कढण जी कहिड़ी ज़रूरत आहे गुरु ग्रंथ साहिब जे मथां मुंहिंजा प्यारा अॼु साहिबनि जो मां अॻ में वेनती रखी आहे त नायमल जे सलोकनि खे पाठ साहिब जे समापति सॾिबो आहे गुरमुख विसारनि न हिन ॻाल्हि खे भोग जो वचन हे आहे उहो प्रसाद जेको असां खाईंदासीं असांजे भेट मां आयल आहे धन मां उहो अमृत हुजे प्रसाद मलमूत्र थी वेंदो पौतर आहे वरना हे जेको गुरू संतनि खे परमात्मा बख़्शियो आहे पंहिंजो ज्ञान परमात्मा जो आहे इन ज्ञान में असांजो हिकिड़ो अखर बि असांजे अंदरि अची वञे और इहो वञी घर में प्रसाद बटियो संतनि गुरनि हे चयो बसि इहो ई मन खे परिवर्तन कंदो श्री राम साहिबनि जो वाक़ा धनाश्री महिला 5वां जिसका तन मन धन सब तिसका सोई सुघड़ सुजानी तने सुनिया दुख सुख मेरा तो बिधनी की खटानी जिसका तन मन धन सब तिसका सोई सुघड़ सुजानी तने सुनिया दुख सुख मेरा तो बिदनी की खटानी जिय की एक ही पैमानी और जतन कर रहे बहु तेरे तिन तिल नहीं कीमत जानी राम अमृत नाम निर्मोलक हीरा गुर दीनो मनतानी डिगे न डोले दृढ़ कर रहियो पूरन होए तृप्तानी और जो बीच हम तुम कछ होते
ओ जो भी चम तुम कछु होते तिनकी बात बिलानी, अलंकार मिल थैली हुई है तांते कनक बखानी। प्रगट्यो जोत सहज सुख शोभा, बाजे अनत बानी, कहो नानक ने चल घर बांधो गुर कियो बंधानी। सतनाम सत श्री हरिवार। प्रगट्यो जोत सहज सुख शोभा, बाजे अनत बानी, कहो नानक ने चल घर बांधो गुर कियो बंधानी। बोल गुरु नानक देव की जय। श्री राम। श्री राम। संतन जे संग मां जन्म मटिजी वेंदो आहे। इहा धारणा धारे करे असां ॿुधंदासीं, पंहिंजो पाण ख़बर पइजी वेंदी त असांखे छा करिणो आहे। जिसका तन मन धन सभु तसका, सोई सुघड़ सुजानी। परमात्मा जंहिं असांखे जेको गर्भाधान में बीज वञे थो भॻवानु कृष्ण जो ॾहें ध्याउ में, उहो मां आहियां। बीज मां फोड़ो थियो, चणे जेतिरो ॿेर जेतिरो अंगुष्ट प्रमाण 5 महीने में सॼो तयारु थियो। उनजो उज़ो आहे, तंहिंखां पोइ जीवात्मा पई। त साहिब उन थियरी सां ॿुधाइनि था त जंहिं तन ॾिनो, वरी जीवात्मा करे मन ॾिनो, ॿाहिरि निकितो धन ॾिनो, राम सभु उन जो। सोई सुघड़ सुजानी। प्रभु बहितर थो जाने तोखे तन छो ॾिनई, और मन ॾिनई, धन ॾिनई, राम तूं उन जो सदुपयोग कर। यश खटे वञ। हे यश खटदड़ जूं वर्सियूं मेला मल्हाया था वञनि। और तुनई ऐं शरीर में दुख ऐं सुख ईंदो, जीअं ॾींहुं राति जो चकर आहे, तीअं दुख सुख जो शरीर में रहंदो। तिनई सुनिया दुख सुख मेरा। बसि छो जो हिंदू आहियूं, शास्त्रनि खे मञियो। कोई बि संत ॻाल्हाए त असांजे भारत में संतनि जो इहो असूल आहे, जेके ऋषि मुनि पुरातन हेॾा तप करे शास्त्र ॾेई विया, शास्त्रोक्त प्रमाण सां सिद्ध करे तॾहिं जो ॻाल्हाइणु सिद्ध आहे, न त किथे मनमत बि थी पवंदी। त सुख ऐं दुख ॿई दुबंध आहिनि। छा दुख असांखे बेबस करे छॾियो, परवस थी वियासीं, ॿिए जे अधीन थी वियासीं। राम शरीर कमज़ोर थींदो, छा थींदो। और सुख उन दुख जो कारण आहे। सुख जी भुल ई दुख थी आणे, त सुख असांखे भुलाए थो। ख़ुशियुनि मौजनि में परिणाम दुख थो अचे। ॿई दबंध आहिनि। तंहिं लाइ सुख में ई सावधानी रखणी आहे। तनई सुनी आहे दुख सुख मेरा। त ॿी पातशाही गुरू भक्ति जी नींव वेदड़ चयूं त सियाणो उहो आहे जो सुख में बि प्रभु खे सलाहे त भुलंदो न, और दुख में बि प्रभु खे सलाहे त घबराईंदो न। राम ॿिन्ही में परमात्मा रक्षक थींदो। जऊं सुख तव्हां सहरावियो, दुख बि संभालियो, नानक कहे सियाणीअ इहो कंत मिलावा होए। भाव कंत मीन्स ज्ञान, ज्ञान माना शांति। तुंहिंजी आनंद शांति हृदय में बणी रहंदी कहिड़ी बि परिस्थिति में। मनमूर्ख काहे बिल लाइए, पुरब लिखे का लिखिया पाइए। तुंहिंजो तोखे भोगणो आहे दुख सुख प्रभु देवण हार। जेकॾहिं तोखे दुख नथो सहण थिए त अवर त्याग तूं तिसे चितार। जेको पाण दुखिया तोखे कहिड़ो दिलासो ॾींदो लाहींदो। तूं उनखे चितार। अंदरां ई दुख अचे थो, अंदरां ई सुख मिले थो, त तूं नाम जपींदे तुंहिंजो दर्द दॿजी रहंदो, सहण जी शक्ति मिलंदी। हीअं संतन खे वठूं त आख़िर छो हे नाम जपियूं, छो प्रभु जी शरण पकड़ियूं। हेॾा कष्ट आया पर सी न उचारियो। बसि राम तनई सुनिया दुख सुख मेरा। त उनखे जे ॿुधाईंदे तव्हां बि त नीकी खटानी, तो ॼणो यश खटियो जो प्रभु खे ॿुधायो, ॿिए खे न ॿुधायो। नीतियुनि में मना थियल आहे, न दवा ॿुधाइणी आहे, न को कमज़ोरी ॿुधाइणी आहे, न को बीमारी ॿुधाइणी आहे। बीमारी जो इलाजु डॉक्टर वटां चुप करे ॿुधाए, दवा वरिती तूं वठि पियो, सॼो हुल न कर। राम इनखे रिपीट न कर। कमज़ोरी शइ हिनखे रिपीट करण जी ज़रूरत न आहे, न को ॿिए ॿुधाइण जी आहे। उहा प्रभु बहितर थो ॼाणे। बसि
तूं उनखे पी बसि। तो बि त नेकी खटानी जो कॾहिं न ईअं न कयो त जीअं की एक ही पैमाने जीव प्रभु जो आहे, इन जी मान्यता अरदास प्रभु वटि ई पुॼंदी, ॿियो माण्हू तुंहिंजी उनाए न सघंदो। कोई कंहिंखे प्रारब्ध न ॾेई सघंदो, नसीब न ॾेई सघंदो, कंहिंजो कार्य सॼे जो सॼो पूरो न करे सघंदो। बाबा असांखे जेको पुॻोसीं कयोसीं। हरे राम। मोट में बि मान ऐं माया जी भावना रखंदो। हा, तंहिं करे जीअं की जीव जंहिंजो आहे एक ही उहो आहे, तॾहिं दुख सुख महसूस थो थिए न। उहो न हुजे त न सुख महसूस थिए न दुख महसूस। एक ही पैमानी अवर जतन कर रहे बहुतेरे, केॾा बि जतन कंदे तने तिल न ही क़ीमत जाने, तुंहिंजो ज़री बि ॿिया क़दुरु न कंदा। राम। इन जे लाइ संत असांजा सभु साखी आहिनि। दादा जशन पे ॿुधाए टीवी में सत्संग में सुबुह जो ॿुधाऊं, पंहिंजे गुरू लाइ ॿुधाए साधू वासवाणी, अरे जंहिंजी हिकु हिकु लाइन मन जो मौत थी करे, तव्हां ॿुधो पए। चए 5 साल साईं पलंग ते आहे, पासो उथलाइणो पवंदो, तॾहिं पासो उथलाईंदा। छा जवाबु आहे? राम राम। जेके वर्ड फेमस बर्लिन में 1906 में धर्म जा पहिरियां रखक थी आया। बाबो बसि असां संतनि जे संग में इहो पिरायूं, जीअं की एक ही पैमानी अवर जतन कर रहे बहुतेरे, तिन तिल न ही क़ीमत जानी। तंहिंजे लाइ हाणे उहा कहिड़ी शक्ति आहे जेका अंदरि धारियूं, जंहिंमें असांजो ॿोलणु न थिए, प्रभु खे ई ॿुधायूं। अमृत नाम निर्मोलक हीरा। अमृत नाम अमृत आहे, नास न थियण वारो आहे। न हवा सुकाए, न पाणी ॿोड़े, न बाहि साड़े। जेके आत्मा चइबो, आत्मा जे मथां नाम जो नालो ॾिनो वियो आहे। आत्मा सता रूप आहे। श्री राम। निर्मोलक जो मुल कयो न वेंदो हीरो, गुर दीनो मंतानी, जेको गुरु मंत्र जे रूप में असांखे ॾिए थो, मन खे तरकण वारो। श्री राम। न त मन ख़ुश्क आहे, हेॾे होॾे आकामना वासननि में भिटकंदो, अहंकार विकारनि में भिटकंदो, उन सां मज़बूत रहंदो। पोइ उन खे वठी करे डिगे न डोले, दिलि कर रहियो, दिला मां न थिए, दिलि कर रहियो, पूरन होए तृप्तानी। आवाज़ु वधीक थो वञे, घटि करे। श्री राम। हिन को कमु करो थोरा। पूरन होए तृप्तानी। श्री राम। डिगे न डोले, पूरन होए तृप्तानी। बसि पूरनता जो अखर वठूं त ध्रुव ऐं बालक कबीर साहिब खे चवणो पइजो, राम जपो हुजे ऐसे ऐसे, ध्रुव प्रहलाद जपियो हर जैसे। चक्रवर्ती राजाउनि जा पुट, 2 ॿार 5 साल जा, जहिड़ो ध्रुव तहिड़ो प्रहलाद। श्री राम। सवायुनि जे पिता के परमात्मा खां सवाइ ॿियो मारण वारो कोन हो। ध्रुव जो चक्रवर्ती राज और हरणा कश अहिड़ी शइ। राम जपियो, डिॻिया डोलिया न। पूरन होए तृप्तानी, नाम में पूरन रहिया, तृपत रहिया। नाम तोखे अंदरि संतुष्टि ॾींदो, पूरन कंदो, तृपति ॾींदो। श्री राम। जॾहिं तोखे मन में तृपति अचे वई हर हाल में राज़ी रहण जी, तॾहिं तुंहिंजे हृदय में पूर्ण दया पैदा थींदी। पूरन तूं दान कंदे, हर पासे ॾे, हर पासे नज़र ॾियण जी कंदे, हर पासे आसीसन खटण जो रस्तो पाईंदे। श्री राम। श्री राम। मां शेयर थो कयां, जेकॾहिं असांजो संग कयो था त कुझु खणण जे कयो, मथे टेकण जो सर्टिफिकेट न ॾियो। हे चोलो जेकॾहिं आहे त परमात्मा तरफ़ां समान थियल आहे, तॾहिं हे चोलो आयो आहे। कंहिंजे सर्टिफिकेट सां संत न बणियाऊं असां। तंहिंजे लाइ जेके असां कयूं था, कयो तव्हांजे भले जे लाइ। मुंहिंजो चवणो हूंदो आहे, मां असां जेको इर्द गिर्द गॾु हुजे, प्रसाद तुंहिंजे हथ में हुजे, हथु ख़ाली हुजे, जेको मिले, ॿार आहे, बचो आहे, तव्हां सभई मां वेनतियूं रखां। कॾहिं झोलो साण अथव त बिस्कुटनि जो पाकेट हुजे, किथे कुतो मिले त हुनखे 2 बिस्कुट विझी छॾियो। पलो आहे, ॿार बचो रोए थो, हुनखे पलो ॾियो, राज़ी थी वञे, केॾो ख़ुशि थी वेंदो, उनजी आसीस निकिरंदी। कोई बि ॿारु रोए थो, छा जवाबु आहे? अड़े कहिड़ो घाटो थो थिए, 5-2 पला पिया हुजनि, न खाओ, तव्हां ॿियनि जे लाइ पिया हुजनि न। तव्हांखे मौक़ा मिलंदा न, जहिड़ी भावना अथव तव्हांखे साधन परमात्मा जुटाए ॾींदो न, तव्हांखे आसीसा हुनजा। तव्हां भावना त कयो, रूप त वठो, ऐं स्टेशन ते हलूं, तव्हांखे 10 जी नोटी हथ में हुजे, तव्हां जेके मुंहिंजा आहिनि सभिनी खे दमा चढ़ियल आहिनि। भेण चढ़ी आहे, पुटु पोइ थो नोट कढे पियो, हे छा थो करे पियो? 10 जी नोटी साण हुजे। जेको साधू चोले में हुनखे 100 रुपयो ॾे, जेको ग़रीब गुरबा पूरी नज़र स्टेशन ते, को काथों वेठो आहे, को काथों वेठो आहे, को मंडड़ो काथों घुमे थो, को काथों घुमे थो। हले वठण जा पासा ॻोल्हियो, न ॾींदासीं तॾहिं न वठंदासीं। सम्झ में अचेव थो?
10 जो नोट छा थींदो आहे, छा न विकारनि में विञायूं था असां। सिंधी क़ौम भॻवानु कयो मिलंदो हले, उनखे जेको तके न बसि तव्हां उनखे ॾेई अचो चुप करके, साधू चलो लंघियो थो वञे, तव्हांखे घुरे तके पोइ फल नष्ट थी वियो न। तव्हां अड़े धन खपेव त धन जे वधाइण जा तरीक़ा था ॿुधायूं न तव्हांखे, जेके असां कयूं था शेयर कयूं था। श्री राम। मन में तृप्त थी वेंदो, पंहिंजी कमी आहे मथां खुटी पए ॾींदासीं, इहा ई भावना आहे त पोइ असांजो पूर्ति थींदी काथां। अमृत नाम निर्मोलक हीरा गुर दीनो मन तानी, तव्हां नाम जी बख़्शिश तव्हां करताब समान सतगुरु पंहिंजो रूप कयो आहे, जीअं सांस मन में नाम जपियो था तीअं जपियो। श्री राम। मां विच में चई वञा, जेके गुरु भक्त थियण वेठा आहिनि, अहिड़े मेले में अहिड़ो आनंद थिए, कोई बि गुरु भक्त नाम लेवा कोई शेवा न करे, हर एक जे हथ में शेवा हुजे, शेवा वॾी नंढी न आहे, जंहिंखे बि जेका लॻे हथ में शेवा हुजे, तॾहिं ॿिए खे प्रेरणा मिलंदी न। ॿिया करे वञनि तव्हां रहिजी वञो, अरे लॼायो था नाम हारा न पाण खे, दर जा शिष्य ऐं शेवा न आहे। असां सेखारियो आहे 5 ॻाल्हियूं, कहिड़ियूं? श्रद्धा असांखे हिते वठी आई आहे, जेसि ताईं वेठा आहियूं श्रद्धा जे अंतर्गत वेठा आहियूं। न पीउ पुट खे ज़ोरी वठी सघंदो आहे, न पुटु पीउ खे। अबा हलूं दरबार, थी आ पुटु मां घर वेठो आहियां, तूं थी आ। अबा वञे थो, पुटु हलूं मूंखे हेॾे वञिणो आहे बाबा, तूं थी आ। ईअं बि तरह छा न थियो? श्रद्धा आंदो आहे, श्रद्धा सत्संगी। ॿियो नंबर, अड़े जवाबु ॾियो। ॿियो नंबर, टियों नंबर, सत्संग में आयासीं, संत लाइ प्यार पैदा थियो, उहो हथ में ॿुहारी खणंदो, न सत्संग ॿुधी हलियो वेंदो। शेवाधारी, शेवा कंदे कंदे जिज्ञासू, सिक पैदा थींदी, अंदरि प्रभु पाइण लाइ सिक पैदा थींदी। संत जो प्यार तस तॾहिं शेवा करे रहियो। पोइ गुरमुख सदगुरु शेवा ॾिसी करके, शेवा सां सभु कार्य रास थींदा न, बख़्शिश थींदी, उहो गुरमुख थी वेंदो। त असांखे गुरमुख जी स्टेज ते जेके पहुतल आहियूं, त असांजी जेका हेठों सीढ़ी आहे उहा हली अचे न। श्रद्धा में हली करके असां पहिरियों सत्संग श्रवण कयूं, उथे खां पोइ शेवा में अचूं, शेवाधारी बणिया रहूं। पाण तव्हां उथंदव, पाण खे चाकू हण त ॿिए खण में कहिड़ी देरि लॻंदी आहे। तव्हां पंहिंजो हथु वधायो, तव्हां शेवा में अचो। बाबा हिते महिमान कहिड़ो आहे, सभई शेवा करे फल वठणु आहियूं, संतनि जो दर्जा सभु आसीस पाइण आहियूं। श्री राम। तंहिंजे लाइ कार्य संवारियो, आसीस पायूं। संत खे सिर्फ़ु हिकिड़ो राज़दार शेवक खपे, हिकिड़ो बन, जेको इशारे में कमु कंदो वञे, ॿिनि जी ज़रूरत न आहे संत वटि। बाक़ी संगत जी शेवा ई संत जी शेवा आहे। तव्हां कॾहिं लॻा कमरे में ज़ोर न भरियो, बसि तव्हां हेॾी शेवा कयो। मुंहिंजो मन ॿाहिरि आश्रम में आहे, मां वेठो अंदरि आहियां। श्री राम। डिगे न डोले दृढ़ कर रहियो, पूरन हुए तृप्तानी, मन में नाम हले पियो, संतनि जे लाइ सिक हुजे, बसि अंतःकरण शुद्ध थिए, अंतःकरण शुद्ध थिए, अंतःकरण शुद्ध करे वञो। न त गुरु नानक साहिब खे चवणो पइजो, हे हंस जहिड़ो आदमी हिते अची करे पाण खे बिगाड़े जम जे हवाले थी वियो, माना दुखनि जे हवाले थी वियो। कहिड़ो हंस जहिड़ो आदमी? मन का सूतक लोभ है, मन में लोभ बणियो रहियो। अरे कमु करो इसको। श्री राम। बसि लोभ, हिकु विषय जो लोभ हुजे त ठहियो न, हे बि। उन लोभ खे पूर्ति करण लाइ असां छा करे रहिया आहियूं? मन का सूतक लोभ है, जेहवा सूतक कूड़। पंडितनि खे चवंदा, अड़े सूतक हे सॼो सूतक लॻो पियो आहे, हिन खां मथे सूतक। अखी सूतक वेखणा, परतरे परधन रूप। हीअ स्त्री कपिड़ा कीअं थी पाए? ॾिठो वियो आहे स्त्रियुनि खे टीवी ते ॾिसण महिल, मर्द पंहिंजी ड्रेस खे ॿिए खे घटि ॾिसंदो, ज़ाइफ़ां ठाहे ॿी स्त्री खे ॾिसंदी, मथे कोट हेठि ताईं ड्रेस कीअं अथसि न। छोकिरियूं हुजनि मायूं हुजनि, अड़े छा थी कयूं पियूं? तव्हां पंहिंजी स्थिति में हलो न, जेका परमात्मा ॾिनो आहे असांखे। ॿिए खे ॾिसी असां तॾहिं छल कपट लोभ करणा था पवनि, कूड़ पाप करणा था पवनि। सत्संगी थियो कुझु न। राम। बाबो संत जे प्रचार सभिनी लिया, धीअ हुजनि नुंहं हुजनि, न हलंदा पंहिंजो भोगींदा। हर हिकु परमात्मा ने पंहिंजो हिसाबु ॾींदो। बाबो केरु कंहिंसां गॾु आयो आहे, केरु कंहिंसां गॾु वेंदो। कंहिं चकर में न पइजो संत जो बहू धीअ छा थियूं कनि, न त पंहिंजो कर्म भोगींदो, असां पंहिंजो भोगींदासीं। मां हुजां पुट पंहिंजा भोगींदा। मां उपदेश ॾींदुमि, हे पूजा जो पैसो रुक जा चणा न त आंडा चीरींदो। तंहिं लाइ असांखे संभाले खाइणो आहे, संगत जो पैसो आहे, संगत जे शान में हले, संगत जे कार्य में हले। राम। ॾाढो भाव कोन आहे, वॾा असांजा कीअं हली विया। तंहिंजे लाइ
कॾहिं मग़ज़ में इहो राउंड न थिए मां जेकॾहिं ॿुधाईंदो आहियां हेॾे हेॾे दान त तव्हांखे शेयर कंदो भई तव्हांजो धन कीअं सफलो थिए थो तव्हांजी बि हेॾे नज़र हुजे पूरन हुए तृप्तानी ओए जो बीच हम तुम कछो होते जॾहिं नाम अची वियो पूरन तृप्ति थी वई तॾहिं पोइ ॿाहिरि दृष्टि असांजी इहा थी ईंदी ओए जो बीच हम तुम कछो होते उहो जेको विच में मां ऐं तूं फाथल आहे तिन की बात बिलानी उहा बात ख़तमु थी वेंदी न सभु मां ई त आहियां सभु में मां ई त आहियां सभु मुंहिंजो ई त आहे गुरमुख ऐं संसार जी दृष्टि कहिड़ी आहे संसार जी संसार मुंहिंजे लाइ आहे इन में मान वठां भोॻियां सभु मुंहिंजा दास हुजनि गुरमुख जी दृष्टि आहे मां सभिनी जे लाइ आहियां ॻाल्हाईंदासीं अड़े जवाबु नथो अचे गुरमुख वेठा हो छा चवां मां असां सभिनी जे लाइ हुजूं कमु अचूं ॿियो असां मान केतिरो थो करे किरी पए नाम खे लॼाए थो जिते मान नाम ऐं उते मान ॿई ऑपोज़िट न रहंदा हऊं में बाणी हऊं में नावे नाल विरोध आहे मां ऐं मुंहिंजो ऐं नाम इन जो ॿिन्ही जो विरोध आहे जिते नाम रहंदो उते हऊं में न रहंदी साईं सभु तूं सभु तुंहिंजो मुंहिंजे लाइ कहिड़ी शेवा आहे हुकुम कयो इन लाइ तूं जनमु वरितो आहे प्रभु हरि जी शेवा हरि सभिनी में व्यापक आहे सभ जी शेवा हरि जी शेवा राम हिकिड़ो तव्हांजो गुरु भाई आहे ॿारड़ो पियो चए साईं प्रभु वाक़ई उनजो जीवन सॼो ईअं गुज़रियल आहे नौजवान ॿार सच जो धंधो असांजे जीवन जी हर क्रिया प्रभु जे प्रसन्नता वधाइण लाइ थिए असांजे जीवन जी हर क्रिया प्रभु जे प्रसन्नता वधाइण लाइ थिए इहो दृष्टिकोण गुरमुख खे रखणो आहे नथो ॾिसण में अचे अड़े मां जवाबु थो वठां नथो ॾिसण में अचे अड़े तन धन मन वाणी जीवन श्वास छाप छॾियो न सखी बाबा जी सॼो जीवन शेवा में रहियो न मां सचाई सां ॿुधायां किथे वेठो आहियां मां नेशनलिटी ज्ञान रखां थो जर्नल वेदनि जो तत्व वेदांत छा आहे सूफिज़म छा आहे गुरमत छा आहे सभ जो तत्व सभु तरीक़े सां ॿुधणु अचंदा असांजो नाच गानो टपणु सिकार ॿुधा ॿुधजी पुरुष इहा शइ न ॾिसंदा त मां बाबा खे छॾो हिते कंहिं महिल बि छॾो हीअं ख़्यालु हीअं कंदो आहियां व्यवस्था सॼी साम्हूं अची वेंदी आहे किथे माण्हू खपे मां बहितर ॼाणा न कहिड़ो कहिड़ो माण्हू किथे किथे बीहाइणो आहे पर छड़ो हीअं बाबा खे हीअं केंद्रित कयां त छड़ो हीअं बाबा ई बाबा तव्हांखे नज़र अचे जेका उहो कमाई करे वियो आहे सचाई ॿुधायूं त मां केंद्रित नथो कयां मुंहिंजा प्यारा गुरमुख बसि शेवा सत्संग चरित्र चित्र उहो रखिणो आहे जंहिंमें चरित्र मिले चित्र उहो रखिणो आहे असां मथे टेकींदे इहो घुरंदा आहियूं सचा साईं जंहिं सत्य ऐं निर्लोभ तूं रही वहीं उहा कृपा कर कंवराम जेका तुंहिंजी प्रेम ऐं कुर्बदारी हुई ऐं सहन करे वहीं उहा असांखे बख़्श बाबा साईं तूं पंहिंजे निमाण में जेका नानक वारी हुई सहन हुयो नाम जपो शेवा बसि उहा बख़्श मथे टेके इहो घुरंदा आहियूं बख़्शे थो हलाए थो श्री राम तंहिं लाइ चित्र में चरित्र मिले अमां छा करे वई उन्हनि खे असां यादि कंदासीं हे दर्शन अंदरी दर्शन आहे जेके ग्रंथ साहिब आहे या जेके धर्म ग्रंथ आहिनि इनखे दर्शन सॾिबो आहे छा दर्शन शास्त्र उन संतनि कहिड़ी वाणी ॾिनी उहो दर्शन कंहिंजो मन जो दर्शन हे अखियुनि जो दर्शन हिते पुॼंदासीं तॾहिं मन जो दर्शन मिलंदो न साधू जो सत्संग मिलंदो असांखे छा करिणो आहे छा न करिणो आहे काॾां आया आहियूं हिते छो आया आहियूं छा खणी आया आहियूं हिते छा करिणो आहे हितां छा खणी वञिणो आहे छा छॾे वञिणो आहे राम तंहिं लाइ हिते ओए जो बीच हम तुम कछो होते तिन की बात बिलानी अलंकार मिल थैली हुई है तांते कनक वखानी गहननि खे जॾहिं कुटे करे हिकु कर त सोन बचंदो न सोन मों गहना थिया इन लाइ संतन वेदांत जा ॿ टे मिसाल ॾींदा आहिनि भाई मिटी मों ई घड़ा ऐं बर्तन ठहिया न वरी सभिनी खे भंज त मिटी थींदा न तीअं सोन खे चयो अथऊं उन मां गहना ठहिया कुट त वरी सोन बीहंदो न श्री राम मठ आकाश घट आकाश वेदांत जा कथन दिलो आहे उन में जेको खाल आहे उन खाल आकाश आहे न उन में पाणी बीठो आहे न हे मठ आहे हे वेठा हे
असां स्पेस आकाश जे में वेठा आहियूं, ये आकाश जे स्पेस में अंदर आहिनि न। हरे राम। त घड़ो भॻो आकाश आकाश मिलियो, मठ भॻो आकाश आकाश मिलियो, चिदाकाश। तंहिं लाइ इहा विर्त अंदरि दृष्टि थी वेंदी, जेको मां में आहे तो में आहे उहो ई सभ में आहे। बसि तूं प्यारु चाहींदो प्यारु ॾे, मान चाहींदो मान ॾे, जेकी चाहींदो बसि राम। जेकॾहिं इन कढ में बि न पऊं त संत स्टेज पिछाड़ी आहे त न कंहिंसां प्यारु न कंहिंसां तिरस्कार, इहा विच जी विर्ती आहे। बसि जेकॾहिं प्यारु नथो करे ॼाणे त तिरस्कार बि न कर, मान नथो ॼाणे त कंहिंजो अपमान बि न कर, कंहिंजी नेकी नथो करे सघे त कंहिंजी गिला बि न कर। सामान्य विर्ती असांजे संतनि जी सामान्य विर्ती रही। न कंहिंखे गलवकड़ी पाइणी आहे, न कंहिंजो तिरस्कार करिणो आहे, न कंहिंखे हथु रखियो, न कंहिंसां भाकुर पातो बाबा। बसि सदाईं अखियूं हेठि। बसि श्री राम। अलंकार मिल थैली हो ये तांत कनक वखानी, पो प्रगटियो जोत सहज सुख शोभा। उहा जोत प्रगट थी ज्ञान जी, सदाईं सुख ऐं शोभा, बाजे अनहत बानी, उन धुन में बणिया रहे। बसि सदाईं नाम जो धुन। राम राम। कहो नानक निश्चल घर बांधियो, आत्मा जे घर में निश्चल थी विया, विचलित न अचल रहा। गुर कियो बंधानी, गुरु जे ज्ञान में ॿधिजी विया। गुर कियो, गुरु बंधन में ॿंधो, छा में? ज्ञान जे बंधन में। असां उन में न ॿधबासीं, मन चाहे थो अज्ञान में त ॿाहिरि छिड़िया रहंदासीं। गुरु जे ज्ञान में ॿधिजूं त असांजो जीवन सफल थींदो, असांजो जीवन ॿियनि लाइ प्रेरणादायक थींदो। एतिरे नखरनि सां आशीर्वाद वठूं था। अॼु मेले जी पूर्ण समाप्ति आहे। अम्मा असांजे शरीर खे, शरीर जे इंद्रियनि मां ई ग़लतियूं थींदियूं आहिनि, उनखे बचाइण जो कयो। बाबा साईं न चयो हे कर न हे कर, बसि उन्हनि जो चुप में सॼो आहे उनजी कृपा। बाजो ॿुधी ख़ुशि थींदा हुआ। ऐं गुरबाणी ॿिए खे न लिखाइजांइ, मां तोखे संचू ॾींदुमि। उनजी कृपा सां उनजे वचन जी शक्ति आहे, जो हेॾी वाणी असांखे कंठस्थ आहे। मथां ॿाठ में पढ़ी करे मां हेठि चवंदुमि। 6 महीना गुरु ग्रंथ साहिब जे मां शरण में रहियो आहियां। बसि सॼो ॾींहुं मथे रोटी मां मोकिलींदी, मथे पई हूंदी, कंहिं महिल मां खावां, इहो प्रशन कोन हूंदो। आशा दीवार कई गुरुनि जे शरण। हे बख़्शिश थियल आहे जेकी ॻाल्हायूं था। श्री राम। अॼु उन जो चमत्कार आहे। असांजो संग कयो था, जंहिंजो संग कजे त उहा विर्ती वठिजे। बाणी जो आसरो वठूं, असां शेवा कयूं पिया, हर हिकु दिलि राज़ी कयूं। अमां हिकिड़ो खर पंहिंजे उपदेश में मूंखे हिकिड़ो खर वरसी मेले लाइ चवंदी, पुटु ख़ूब प्रेम सां मल रहा आहे। बसि पाण चाहे अमां वरसी में मेरनि कपिड़नि में रहंदी, वॻो बि न लाहींदी। राम। और कोई अहिड़ो न ॻाल्हाए जंहिंमें मोट ॾुखी मिले। हे अमां जो उपदेश सदाईं क़ाइमु रहंदो। बाबा मुंहिंजे सत्संग में जेकॾहिं कुझु वज़नदार अखर निकिरंदा आहिनि, वज़नदार कावड़ छा जी? हले कावड़ स्वार्थ मां थींदी आहे, स्वार्थ मृत्यु आहे। त वज़न असां पंहिंजे मन खे, तव्हांखे प्रभु जीअं हलाए थो, 2 अखर यादि रखी छॾियूं। प्रभु जेकॾहिं हिन अखर ते हलायो त कृपा सम्झूं, न हलायो त उनजो हुकुम सम्झूं। उनजे हुकुम में सभु हली रहिया आहियूं। जंहिंखे हलाए रहियो आहे, इहो संत ई ॿुधाए रहिया आहिनि त कंहिंजो दोष कीअं कढंदा, कंहिंखे मयारे ई छो ॾींदा। श्री राम। असांजे भेटाई साहिब जी, नानक साहिब जी फिलासाफ़ी, जीअं चलावे तीअं चलावे नानक, जीअं बोलावे तीअं बोलावे नानक। ॿाहिरि जेका बि गिला नेकी थींदी आहे, ॿोलण जी और कर्म जी थींदी आहे। मन त अंदरि वेठो आहे। भिटाई चाहियो हलाए त हली वञा, बीहारियो तव्हां बसि वाग धणनि जे बसि। इहा अहिड़ी शइ आहे त प्रभु खे जीअं त उन्हनि ई चयो आहे, प्रभु जेको मूंखे हलाए थो सभिनी खे हलाए थो, त कंहिंमें द्वेष कीअं कढंदा? जेकॾहिं द्वेष कढियो त पंहिंजो अहंकार थियो न, मां सुठो आहियां, हे कसो आहे। प्रभु असां उहो ई हलाए थो, उहो ई ॿोलाए थो, जेके ॿोलायो अथई तीअं जंहिंखे प्रभु जीअं हलाए थो। इहो दृष्टिकोण आहे। राम। इनखे प्रभु पकड़ायल आहे। तंहिं लाइ कॾहिं सख़्ती में असां उल्टो न वठूं त हे अज्ञान ते ज्ञान जी ॼाण जो थोरो वज़न आहे। बाक़ी त हे प्रभु जा शरीर आहिनि, नारायण रूप आहिनि। लहण खां पोइ तव्हांजे चरणनि जी खाक, तव्हांजी आसीस खपे, तव्हांजी ख़ुशी खपे, राज़पो खपे। हिन दर ते नाम जपींदा रहूं, गुरबाणी पढ़ंदा रहूं, जेकी प्रभु जी शेवा बख़्शी आहे। और बाबे जो वचन आहे, आयो बि ख़ुशि थिए, वञे त बि ख़ुशि थी वञे।
इहा ई असांजी भावना आहे। या असां गृहस्थी लोग आहियूं, या सभिनी जे लाइ इहा धारणा हुजे मन में नाम जपियूं, आयो वियो गृहस्थी जे लाइ सवाल ई न खाली, सभु को ख़ुशि थी वञे, आसीस थींदी, शेवा ई सभु कार्य थींदा। जप तप संयम धर्म सत्संग खां असां इहो सिखी वञूं त सभ जी आसीस पायूं, सभ जी शेवा कयूं, इन सां जीवन सफल थींदो। अबा मां शेवाऊं करे जनम सफल करिया, मुंहिंजा नाला अमर थिया आहिनि। ईअं असां सत्य ज्ञान खे हृदय में धारण करे वेद जो कथन तमसो माय प्रकाश गम्यं अमृतो माय मृतो माय मृता गम्यं और असत्यो माय सत्य गम्यं, सत्य जो गुरनि खां ज्ञान वठी करके हृदय में धारे करे इहो ज्ञान जो प्रकाश हुजे, इन ते हली करके असां अमर थी वञूं। एतिरनि अखरनि सां असांजो संत हिकिड़ो आयो, अखर 3 चई, पंहिंजे सुत खे पंहिंजे पुट खे सत्य जो ज्ञान ॾेई करके संत बणायो। छा? सुत सत्य संत, सुत सत्य संत, इहा हर हिक जी भावना हुजणु घुरिजे न। अड़े संत छा टोपी पाइण आश्रम में वेहणो आहे? मन खे संत बणाइणो आहे न बणिबो शांती न पाईंदो, मन खे फ़क़ीर न बणाइबो शांती न पाईंदो। राम हर हिक जे अंदरि सत्य जो ज्ञान हुजे बसि। पुट मई पीउ जो नालो आहे न, असांजी जेका करणी आहे वड़े आहे। साबूमल मूंखे यादि अची वियो, चए पियो साईं छा सुम्हियायो? हनुमानगढ़ में सेण हुअसि। पोइ चए पियो साईं ओॾे वयमि तव्हांजी चर्चा मां कढी त उन्हनि चयो त असां साईं जन खे मनाईंदासीं। ॾाढो तके तुरियो ॻाल्हाईंदो वधनाए थो। पोइ चए साईं जेकॾहिं उहे अचनि त पोइ न कजो न, जिते तव्हां वेंदो संत आसूदाराम जी जय थींदी। अरे वाह, छा चई? जिते तव्हां वेंदो बसि पुट मां पीउ पैदा थींदो आहे। असां अहिड़ा पुट पैदा थियूं, इहा ई असांजी भावना आहे। सभ जे प्रति आसीस कजो। बोल गुरु नानक देव, सतगुरु साईं खोताराम, सचे साईं सतरामदास साहिब, अमर शही साईं कंवरराम, नंदन सखी बाबा दारा, मिठड़ी माता साहिब, गुरु घनश्याम महाराज, सर्व संतन महात्मा, सर्व संतन को हर लाल करो।